वॾी ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर करे आहियूं। टंडवादम खां कराची वेंदड़ तेज़ मुसाफ़िर कोच ड्राइवर जी लापरवाही सबबि मोड़ काटींदे खाई में किरी पई। 15 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया आहिनि। ब्रांच शाख वटि सांगड़ खां कराची वेंदड़ तेज़ रफ़्तार मुसाफ़िर कोच ड्राइवर जी लापरवाही सबबि मोड़ काटींदे खाई में किरी पई। 15 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया आहिनि। जी नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ आहे। वाक़िया कंदासीं। टंडवादम कराची वेंदड़ तेज़ रफ़्तार मुसाफ़िर कोच ड्राइवर जी लापरवाही सबबि मोड़ काटींदे खाई में किरी पई आहे। 15 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया आहिनि। ब्रांच शाख वटि सांगड़ खां कराची वेंदड़ तेज़ रफ़्तार मुसाफ़िर कोच ड्राइवर जी लापरवाही सबबि मोड़ काटींदे खाई में किरी पई आहे। 15 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे तालके इस्पताल ऐं निजी इस्पताल आंदो वियो, जॾहिं त कोच ड्राइवर मौक़े तां फ़रार थी वियो आहे। अहम ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर करे आहियूं। कराची वेंदड़ तेज़ मुसाफ़िर कोच ड्राइवर जी लापरवाही सबबि मोड़ काटींदे खाई में किरी पई। 15 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया आहिनि। ब्रांच शाख वटि सांगड़ खां कराची वेंदड़ तेज़ रफ़्तार मुसाफ़िर कोच ड्राइवर जी लापरवाही सबबि मोड़ काटींदे खाई में किरी पई। 15 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे तहलके इस्पताल ऐं निजी इस्पताल आंदो वियो, जॾहिं त कोच ड्राइवर मौक़े तां फ़रार थी वियो आहे। जी नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ आहे। वाक़िया कंदासीं। टंडवादम कराची वेंदड़ तेज़ मुसाफ़िर कोच ड्राइवर जी लापरवाही सबबि मोड़ काटींदे खाई में किरी पई आहे। इन बार सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे धरती टीवी जो रिपोर्टर रियाज़ संजराणी। जी रियाज़, छा अपडेट्स आहिनि इन हवाले सां आगाह कजो। हाँ जी बिल्कुलु, आउं तव्हांखे ॿुधायां त टंडवादम लॻे टंडवादम ब्रांच शाख आहे, उतां सांगड़ खां कराची वेंदड़ तेज़ रफ़्तार जेका मुसाफ़िर कोच आहे, उहा तेज़ रफ़्तारी जे सबबि जेको सो मोड़ कटींदे ग़लती थी पई, जंहिंजे नतीजे में 15 खां 20 जेके मुसाफ़िर आहिनि, जिन में ॿारड़ा आहिनि, औरतूं आहिनि, पोड़ा आहिनि ऐं नौजवान आहिनि, उहे सख़्तु ज़ख़्मी थी पिया। ऐं जीअं बस किरी त उनजो आवाज़ु ॿुधण सां जेके उते जा राहगीर वेंदड़ माण्हू हुया या जेके भर पासे में बीठल हुआ ॻोठाणा, उन्हनि ऐं बी सेक्शन थाणे जी पुलिस उहे वाक़े वारे हंधि फौरी तौर ते उते पहुता। जिन बस मां जेके असां मुसाफ़िरनि खे कढी जेको सो फौरी तौर ते तालका अस्पताल टंडवादम पहुचायो। ऐं ज़ख़्मी जेके आहे उन मां हिकु औरत आहे, उन खे ॻणती जोगी हालत में हैदराबाद LMU जेको सो मोकिलियो वियो आहे। ऐं वाक़े वारे हंधि तालका अस्पताल ते टंडवादम मुख़्तियारकार टंडवादम आहे रहम अली ज़रदारी, उहो उते तालका अस्पताल पहुतो, जिते हुन ज़ख़्मियुनि जी अयादत कई ऐं वाक़े बाबति तफ़सील वरिता। ऐं इहा ख़बर पई आहे त मुसाफ़िरनि काफ़ी भेरा ड्राइवर खे तेज़ रफ़्तार गाॾी हलाइण सां मना बि कयो, पर हुन जेको आहे सो कंहिंजी बि न ॿुधी ऐं तेज़ रफ़्तारी सां ड्राइविंग कंदो रहियो। आख़िर में जेको सो मोड़ कटींदे जेका सा इहा बस कल्टी थी पई। जी, वॾी महिरबानी अपडेट ॾियण लाइ रियाज़।